साहब सर्टिफिकेट इनका यार लेके आओ ना। जोरदार नमन है ऐसे व्यक्तियों को जो अकेले होकर भी उन्होंने यहाँ तक इतने कार्यक्रम को अंजाम दिया है और हर साल मलंगगढ़ की पहाड़ियों पर वो झूलेलाल की जय मनाते हैं और जो भी सिंधी वहाँ पे जाते हैं वहाँ पर वो उनको मुफ्त प्रसाद अन्न दन कुछ भी उनको खाने के लिए अपने उनके मन की सब्जी उनको बनाकर अपने हाथों से खिलाते हैं। माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था में माता रुक्मणी देवी पुत्र ऐसे धन्य आत्माओं को नमन करता हूं और आशीर्वाद मांगता हूं। धन्यवाद। भाई मां सिंधु अदबी संगत कमल बठीजा साहब जो स्वागत असांजे व्यास जी महाराज जी कंदा विशेष अतिथि पुरस्कार। जोरदार तालियां। कोणार्क यूएसए केबल नेटवर्क कोणार्क हमारे बठीजा साहब ने जिन्होंने हर बार संस्था को योगदान दिया है। जी सर। मां सभी भावरन के बुधाइण चाहंदुमि कि हाणे जा दीपक रोहिड़ा मुझे काली भक्त करे उपासना इंट्रोड्यूस किया मां काली माता जो भक्त आहीं साईं लक्ष्मी सरस्वती जो भी आया और साईं महादेव भोलेनाथ बाबा जे मथा भी मां किताब लिखी है जेका शिव उपासना के नाले से फेमस है। ये पहिरीं किताब है जेका विज्ञान ते आधारित है। तंहिंखां पोइ ॿियो मां तव्हांखे ॿुधाईंदुमि कि हाणे असांजी नई किताब अचे थी जेका भगवान झूलेलाल जे मथां ईंदी। हीअ हिकु पंहिंजे पाण में नयो चमत्कार हूंदो, तव्हांखे हिकु नयो पुरस्कार हूंदो झूलेलाल जे मथां, छोकी अॼु ताईं असां सभिनी खे इहा ख़बर आहे कि झूलेलाल खे वॾी वॾी ॾाढ़ी हूंदी आहे, मूं जहिड़ा वॾा वॾा वार हूंदा आहिनि, पर साईं तव्हांखे सभु ॿुधायां कि उन्हनि जी उमिरि ख़ाली 13 साल हुई। 13 साल जे ॿार खे हिन ॿार खे हेॾी मौज ते ॾाढ़ी वार थी सघंदा आहिनि छा? यो कीअं संभव है? साणी यो कीअं संभव है कि लाल साईं जे माता चवंदा आहिनि देवकी देवी पिता रत्न राय माता पिता जो पुत्र थियो, माने धरती ते पैदा थियो और मच्छी ते कीअं घुमी सघंदो आहे? मच्छी पानी खां ॿाहिरि निकिरंदी मरी वेंदी, मच्छी पानी खां ॿाहिरि निकिरंदी मरी वेंदी। पर मां नथो चवां कि इहो कुझु ग़लति आहे, सभु सही आहे, पर छो आहे, इहो कीअं आहे, इहो सभु ॼाणण वास्ते तव्हांखे ज़रूरु इहा किताब असां ॾींदासीं, निःशुल्क उपलब्ध थींदी, अति शीघ्र उपलब्ध थींदी। बाक़ी तव्हांखे दीपक रोहिड़ा साहब टाइम टू टाइम ॿुधाईंदा रहंदा। अचण सां पहिरियों जेको किताब ॾेखारियो शिव उपासना जंहिंजो मुहूर्त 22 तारीख़ हींअर ई श्री गणेश नायक साहब जेके असांजे ठाणे जिले जा पालक मंत्री आहिनि, ॿिया घणी मग़ज़ महिमान उते मौजूदु हुया। असांखे बि गुरु जी आशीर्वाद करे असांखे उते घुरायो। असां उते उन्हनि किताबनि जो विमोचन थियो, ॾाढो बढ़िया ढंग सां उते विमोचन थियो न्यू बॉम्बे वाशीअ जे अंदरि।
असां जल्द में जल्द चाहिंदासीं त इन किताब ते बि असां घुराइण जी असां झूलेलाल बाबा झूलेलाल जे बारे में वधि में वधि घणो में घणो ॼाणे सघूं। जय झूलेलाल। भाई हिननि ॿिनि भाउरनि हेॾो मेलो मचायो आहे ऐं माता जा सुपात्र पुट साबित थिया आहिनि। मां सिंधु अदबी संगत जो प्रेसिडेंट प्रोफेसर ज्ञानचंद शताब्दी पदम सिंधु अदबी संगत जे पारां इन्हनि ॿिन्ही भाउरनि दीपक ऐं नरेश जो सन्मान करण थो चाहियां। उमेद त मूंखे इजाज़त ॾींदा। अज माता रुक्मणी देवी जे इन कार्यक्रम ते जेका मौज ॾिठी मां त 2-3 सालनि खां ॾिसंदो थो अचां ऐं मूं हिन सां वाइदो कयो त माता ते मां भॼन ज़रूरु लिखंदुसि ऐं हिननि जे वेठे ई मूं हुनजो मुखड़ो स्टार्ट कयो। हींअर मां अंतरा बि पूरा कया आहिनि। थोरो जंहिंमें टाइमिंग थींदो आहे उहो हुन में ख़ाली एडजस्ट करिणो आहे ऐं रिकॉर्डिंग करे ऐं ॿिए दफ़े जे प्रोग्राम में वो भजन ज़रूर ॿुधिजो, दिल सां ॻाइबो ऐं माता जी सेवा करण ये भागन वारनि खे नसीब थींदी आहे। असांजा भी माता पिता असां सां गॾु ई हुआ, गॾु ई छॾे विया ऐं सभिनी खे ईअं चवंदो माउ पीउ जी सेवा कंदा रहिजो, हमेशह कंदा रहिजो। ऐं उहो जेको जीवन चक्र फिल्म में गानो हो, ज़माने के कहिड़ो लॻो आहे मर्ज़ बुढ़ड़ा दुखी औलाद ख़ुदगर्ज़, उन में उहा जज़्बात मुंहिंजे अंदरि पैदा थी कि माउ पीउ छा थींदो आहे। उहा अपील जेका आहे, उहो अर्ज़ु जेको आहे उहो उन में मां विझण जी कोशिशि कई। जीवन साथी में बि 3 गाना ॾिना आहिनि ऐं जीवन धारा में बि हिकिड़ो चओ फ़कुर सां सिंधी आहियूं उहो बि गानो मूं लिखी ॾिनो आहे। चाहिंदा मां धन्यवाद थो कयां असांजे लॉयन शंकर आसनानी जेके कोटा राजस्थान खां असांजे हिकिड़े सॾ ते हिते आया आहिनि। हे उतां साहिबनि जा कई संस्थान जुड़ियल आहिनि। जीअं असां हिते डॉक्टर दयाल आशा साहिब कंहिंखां बि परे न आहिनि, तीअं उतां जा डॉक्टर दयाल आशा साहिब आहिनि। मां लख शुक्राना थो मञा साहिबनि जा त जेके आया 2 पेर भरे करे ऐं असांखे अर्ज़ क़बूल कयूं ऐं सनत साहिब असां सां जुड़िया। धन्यवाद साहिब। धन्यवाद भाई ये जगह मूंखे दीपक चई कविता लिखी अचण लाइ उहा मां ॿुधायां थो। दीपक ध्यान सां ॿुधो हाणे। भाई बत्ती बत्ती लाइट लाइट प्लीज। मिनट भी ये बुधी वञे माता ते। हा दीपक ध्यान ध्यान। अॼो को ॾींहुं सभागो आयो, अॼु को ॾींहुं सभागो आयो आहे, श्री शंकर जो वाजो वॼायो आहे। अॼु को ॾींहुं सभागो आयो आहे, श्री शंकर जो वाजो वॼायो आहे। प्रभुअ जे प्यारनि भॼननि सां ही वातावरण शुद्ध बनायो आहे, ही वातावरण शुद्ध बनायो आहे। संतन दरवेशनि अची कुर्ब सां आसीस जो हथड़ो घुमायो आहे। संतन दरवेशनि अची कुर्ब सां आसीस जो हथड़ो घुमायो आहे। सब दुआऊं लोलियूं अॼु कम आयूं, सब दुआऊं लोलियूं अॼु कम आयूं। औलाद सुपात्र जो निभायो आहे, औलाद सुपात्र जो निभायो आहे। मां रुकमणी देवीअ जे श्रावण सां, मां रुकमणी देवीअ जे श्रावण सां 49 साल मल्हायो आहे, 49 साल मल्हायो आहे। श्रावण जे सोहरनि सूमर विर्त सां अॼु भोलेनाथ खे रिझायो आहे, अॼु भोलेनाथ खे रिझायो आहे। थींदी सभिनी ते महर मालिक जी, जिन मेले में कदम वधायो आहे, जिन मेले में कदम वधायो आहे। पदम भी आहे भागन वारो, पदम भी आहे भागन वारो, जंहिं गज़ल भी पंहिंजो अची सुनायो आहे, जंहिं गज़ल भी पंहिंजो अची सुनायो। महिरबानी महिरबानी।
नंढपण में ॿुधंदा हुआसीं शहजादपुरी साहब सेखारींदा पर हाणे वॾे हूंदे बि था सेखारनि। ज़ोरदार तारियूं। इन ई सां गॾु मां सभिनीनि खे वरी हिकिड़ो दफ़ो तहे दिलि सां शुक्रिया अदा थो कयां पियो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।